हुजूर जो सहाबिया केरा जवाब ने मुझे आका करीम जो सहाबिया गौर से गाल बुध जा जो तज तोहर जी महफिला तोहर जे महफिल में रब जे कुरान जी महफिल तोहर जे खुशी में हुजूर जे दुरूद जी महफिल ओ मंजूर अहमद सजाइण वारा तवा के किरोणे मुबारक जदे कब्र में पहुंचदो इन महफिल जो जदे अजर मिलदो खबर पौंदी त महफिल सजाइण सौदी ही पर अजर रब केतरो अता फरमायो। छा था समझो हेड़े दौर जे अंदर माइन सा मुंह ॾियणु सवलो सब के खबर आदा बुझाई के को काने जने का शादी थींदी आ त अल्लाह जे कुदरत सा औरत नु वेचारन के जणो रब एकड़ो मौको ॾेई छडींदो आ उनन जी तबीयत आ फितरत आ छा मैं मंजूर अहमद सा न थियो हुंदो त को ढचको सचको करा को वडा वडा ही करा हु करा जरूर थियो हुंदो पर जे न थियो थस तदे भी खुश नसीबा ऐ जे थियो थस उन कबूल न करे जिक्र जी महफिल सजाई वडो खुश नसीबा रुगी उन जे घर ते न जिते जिते रब जे कुरान जो आवाज हली रहियो आ बुधा त रहमत वसी रही आ या न वसी रही। हे जमीन हे वणन जा पन हे पखी आसमान जा फरिश्ता हर एक रब जे कुरान जे रहमत सा मुस्तफीज थी रहियो आ जेडो केडो मुजा दोस्त अजीज रहमत जी निदा ची रही आ अजीज़ाने मल मा गाल पे कई इश्क जी गाल निकली आई हुजूर जो सहाबिया नालो अजुल अबीब छा नालो आ याद कर छा नालो आ जुलबीब नालो आ मुझे करीम मुस्तफा जे सहाबी जो रंग जो मुआ गुरु डाढो ठारड़ो आ पर जो रब जो डाढो प्यारड़ो आ दुनिया जी निगाह इन ज़ाहिरी रंग ते हुंदी आ पर मुझे बेनियाज रब जी निगाह इन कल्ब जे मथा हुंदी आ जुलबीब गरीबा हजरत बिलाल वांगुर मिस्कीना खानदान जो भी मिस्कीना रंग जो भी सादड़वा मगर मुझे करीम मुस्तफा के मौको मिलंदो थस रात जे टाइम में वुजू कराइंदो अच्छा कराइंदो तमन्ना हुन जी हुंदिया त जेडी मल मौको मिले महबूब मुस्तफा के वुजू कराया अंदाजो लगा उन शख्स जे नसीब दे जेके अल्लाह महबूब जे वुजू कराइण जो मौको अता फरमायो। हाँ सुभान अल्लाह एक दफे मुझे करीम आका के वुजू कराए रहो मुझे महबूब फरमायो जुलबीब जी मुझा आका शादी छो न थो करी छा हुजूर फरमायो शादी छो न थो करी जवाब थो दे मुझा आका मुखे केर दींदो छा जवाब ॾिनई आका मुखे केर दींदो वरी बियो ॾींहुं वरी न के मौको मिलियो वुजू कराइण जो वरी मुझे महबूब पुछो जुलबीब जी मुझा साईं शादी छो न थो करी आका मु मिस्कीन खे केर ॾींदो महबूब मुर्की हलिया वञन हाणे आयो त सही पर दिल में ख्याल कई ऐ जुलबीब मालिक रोज था पुछनी शादी छो न थो करी इए छो थो चई त मुखे केर ॾींदो इए छो न थो चवी त मुझा आका हुक्म कयो मुझे महबूब जो हुक्म थे जुलबीब शादी करण ला तैयार आ दिल में ख्याल रात इंशाअल्लाह ताला महबूब जी हुक्म कंदा जवाब मटे खिदमत में अर्ज कंदुस अज हबीबन के वुजू त कराए मगर मुझे महबूब पुछो
मुझे मुस्तफा करीम पुछो कोन जुलबी बखा बिना पुछण जे जिया महबूब रवाना थिया दिल में ख्याल थो करे लुड़क अखड़न में लड़ी आया त शायद मु गलत जवाब दिल में सोचो आ छो त सहाबा के खबर हुई त असांजे जेको दिल जो हाल हुंदो आ मुझे महबूब खां कदहिं बि रब बेखबर कोन रखंदो आ जुलबी बजे दिल में ख्याल आयो शायद मुझे दिल जो ख्याल भलो नाहे दुख में अञा लुड़क आया मुझे महबूब वींदे वींदे पंहिंजा जुल्फ पोइते वराया छा वराया चओ त सही वदुहा जे चेहरे वारा वल्लैल जे जुल्फन वारा वदुहा जे चेहरे वारा वल्लैल जे जुल्फन वारा जे तुझो ज़ुहूर न थे हाँ जग पैदा मूर न थे हाँ जे तुझो ज़ुहूर न थे हाँ जग पैदा मूर न थे हाँ वदुहा जे चेहरे वारा वल्लैल जे जुल्फन वारा जे तुझो ज़ुहूर न थे हाँ जग पैदा मूर न थे अजीज़ान मल मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात पंहिंजा जुल्फ मुबारक परे करे पोइते निहारियो जुलबी बजे अखड़न में लुड़क लड़ी रहिया हन मुझे करीम मुस्तफा फरमायो ओ जुलबी बजी मुझा आका ओ जुलबीब जी मुझा का ये लुड़कड़ा उख दरबारे मुस्तफा में जेको रुवंदो ईंदो आ ओ खिलंदो ईंदो आ रहमतल लिल आलमीन जे दरबार में रुवण जी जरूरत कहिड़िया लुड़कड़ा उगी बस थो करे मुझे मुस्तफा पुछो ओ जुलबीब शादड़ी छो न थो करी अज रूह दे जवाब थो दे ओ मुझा करीम आका महबूब हुक्म कर जुलबीब शादी कर ला तैयारा जंहिंजे नाले हबीब हुक्म कंदा जुलबीब इनकार को न कंदो ऐ मुझा मुसलमान भा ओ गोठ कांडेरो कीरियो जे पट ते वेही करे रब जो कुरान मुझे मुस्तफा जो फरमान बुधण वारा मुझे हबीब फरमायो ऐ जुलबीब जी मुझा का फलाणो अंसारी एक वडो अमीर शख्स उन वटे हिकड़ी न्याणीया वञी मां मुस्तफा जा उनखे सलाम दे ऐ वञी चमीस त महबूब मुखे तुझे न्याणीअ सां शादीअ जे लाइ मोकिलियो आ गौर कर हबीब ने उनखे फरमायो वञ उनखे न्यापो दे त पंहिंजे न्याणीअ खां पुछे अगर उन जी न्याणी कबूल थी करे त मां मुस्तफा तोखे मोकिले रहियो आ दुनिया में इए न थींदो आ जो घोट सिधो सो रिश्तो वठण वञे घोट जो रिश्तो को ॿियो वठंदो आ पर जेके घोटन जो घोट मोकिलींदो आ हो रिश्तो पंहिंजो पाण वठण वेंदो जुलबीब गरीबा मिस्कीना हाल गरीबिया पर दिल अज वडी थी वया वनी भी रहियो आ सोचे भी रहियो आ त हेडे अंसारी अमीर दे वनी रहियो हा एकड़े पासे जने अकुलो गालिब थे त दिल में ख्याल पियो करे खबर ना है अगलो छा चवंदो पर जने इश्क गालिब थे त वरी जवान थी करे चवे त मां बिन धड़को ना मुखे भी मुस्तफा करीम मोकिलियो आ
मंजिल तय कंदो वञी उन अंसारी जवान वट पहुतो जीअं उन वट पहुतो अस्सलामु अलैकुम व अलैकुम अस्सलाम बेटा खुश मरहबा थिया दे खबर कीअं आयो ते तो महबूब मुस्तफा जा सलाम खणी आयो अंदाजो लगा मुझा दोस्त अजीज महबूब जा जडे के दीवाने के सलाम मिलन उन जे दर में घर में खुशी जो मुझा दोस्त मकाम चाहूंदो मंजर चाहूंदो न्याणी हिकड़िया घरवारी पोइते बीठिया हे अंसारी साहबी हुजूर जे पैगाम आणी दड़ सा गालाए रहियो आ होडा न्याणी ऐ मां बुधी रहिया आहिनि मुझा दोस्त यकदम उन जे खाधे पीते जो इंतजाम थी वयो उन घर धणीअ पुछो रुगी सलाम खणी आयो आ या हुजूर जो को पैगाम भी खणी आयो आ जवाब ने ओ पुछण वारा हुजूर जा सलाम भी खणी आयो हा पैगाम भी खणी आयो हा पैगाम कहिड़ो आ चवे तो तुंहिंजी हिकिड़ी न्याणीअ मुझे आका फरमायो पंहिंजे न्याणीअ खां पुछ जेकॾहिं उहा राज़ी हुजे त मुझे हुजूर मूंखे तुंहिंजे न्याणीअ सां निकाह करण जी इजाज़त ॾियण फरमाई आ पियो पिया पियो पिया अंदर मां बुधी रही आ मां जीअं जो बुधो हिकड़ी न्याणीअ मां के जल्द में पंहिंजे मुड़स के अंदर सॾड़ो कंदी आ अञा न्याणीअ खां परे ज़ाल मुड़स पाण में मशवरो था कनि होॾां अकुल जी ॻाल्हि थी अचे त हुजूर जे ग़ुलाम ॾे निहारे चवनि था ग़रीब असांजी हिकड़ी न्याणीअ हेॾी हसीनो जमीला कीअं छा कयूं अञा पाण में मशवरो था कनि उन्हनि जी न्याणीअ जे कन ते आवाज़ पहुची वयो उहा न्याणी डोड़ंदी चवे थी ओ मुंहिंजी अम्मा ओ मुंहिंजा बाबा इहो न सोचो त असांजी न्याणी छा चवंदी हीअ हिकिड़ी जान त छा पर जे मूंखे 100 जानियूं रब ॾे त महबूब मुस्तफा जे नाम तां कुर्बान करण लाइ तयार हो ओ मुझा बाबा जी मुझे महबूब हुक्म फरमायो आ मुझा बाबा ये करे छदे इहो न सोच त तुझी न्याणी छा चवंदी तुझी न्याणी भी तुझी न्याणीआ जिया तोखे महबूब सा प्यारा तुझे न्याणी के भी मुस्तफा सा प्यारा अजीजाने मन उन अंसारी सहाबी ऐं उन जे घरवारी इहो तय कयो त जॾहिं घोट महबूब ने मोकिलियो त पोइ ख़ैर जी दुआ बि महबूब पाण फरमाई पंहिंजी न्याणी वठी अचनि था हबीब जे दरबार में जुलबीब भी दुआ मुझो महबूब मुस्तफा मुर्गी निहारे फरमाई दुआ ओ अल्लाह जे रज़ा ते राज़ी रहण वारो ओ अल्लाह जे रज़ा ते राज़ी रहण वारो तव्हां दुनिया में अल्लाह जी रज़ा कबूल कया मुझे रब तव्हां जे लाइ जन्नत में महल तैयार कराया ने अन्या सवाल जवाब ही कोन थियो आ मुझो महबूब मुस्तफा अगे ही बुधाए रहियो आ बुधाए भी छो न ए त मुस्तफा जे गुलामन जी गाला पर मुझो महबूब मुस्तफा त जेके परावा होया उन्हने परावन सभी मुझो मुस्तफा प्यार करणो फरमाइंदो आ।